कल तव्हां श्रवण कयो छा धृति टिनि तरहनि जी धृति थींदी आहे। धारण शक्ति, सात्विकी, राजसी, तामसी। हाणे ॿुधो, भगवान कृष्ण चवनि था, हे भारत, ध्यान योग अहिड़ो ध्यान कजे कि योग यानी जुड़ी वञिजे भगवान सां। ध्यान योग सां माण्हू मन प्राण ऐं इंद्रियनि जे कमनि खे जंहिं ईश्वर जे ॾोहनि खां परे जी धारणा कंदो आहे, सा धारणा सात्विक आहे। हाणे धारणा ॿुधो टिनि तरहनि जी। ध्यान सां जुड़ी करे माण्हू मन भगवान में जोड़ींदो आहे, सांस सांस में उनखे यादि करे पंहिंजे सांस जी डोरी बि प्रभुअ सां जोड़ींदो आहे। इंद्रियनि खे ॿाहिरि विषयनि खां रोके करे शांत करे भगवान सां जोड़ींदो आहे। इहा जेकी धारणा, इहा जेकी उपासना, इहा जेकी पूजा, इहो जेको योग आहे, इहा जेकी संभालण वारी शक्ति आहे, उनखे चइबो आहे धारणा शक्ति। इहा धारणा शक्ति सात्विकी आहे। चओ हरे राम। टिनि तरहनि जी धारणा शक्ति थींदी आहे। त सात्विक धारणा शक्ति कहिड़ी आहे? जंहिं धारणा शक्तिअ सां, जंहिं धीरज सां असां बुद्धीअ सां भगवान जो ध्यानु कयूं, उन जो सिमरन कयूं, अखियुनि खे भगवान ॾे निहारण में लॻायूं, कननि सां उन जी स्तुति ॿुधूं, हथनि सां सॼो संसार उन जो घर सम्झी करे सेवा कयूं, पेरनि सां हली करे सेवा कयूं। इहो आहे इंद्रनि सां भगवान खे जोड़णु, भगवान में जोड़णु, वेही करे ध्यानु करणु, सिमरन करणु। 24 घंटा त वेहंदो कोन माण्हू, कमु त कंदो ई। त कमु कंदे कंदे सिया राम में सभु जेको संसार आहे सिया राम में आहे, ईअं भगवान सां ओत प्रोत सम्झी करे सभिनि जी सेवा भगवान जी सेवा, ईअं सम्झी करे असां जुड़ी वञूं। त इहा जेकी धारणा शक्ति आहे उहा सात्विकी आहे। भगवान चवनि था, परंतु हे माता कुंतीअ जा प्यारा सुपुत्र अर्जुन, जेको फल जी इच्छा थो करे, अहिड़ो मनुष्य घणे मोह में भरिजी करे जंहिं धारणा सां धर्म, अर्थ ऐं काम खे धारण कंदो आहे, सा धारणा राजसी आहे। हाणे अहिड़ा माण्हुनि जेके उपासना बि कंदा आहिनि, भक्ति बि कंदा, साधन बि कंदा, लेकिन धर्म त धारण कयूं, पर काम बि, काम यानी इच्छा, कई इच्छाऊं भी रखंदा, सेवा भी कंदा, इच्छा भी कंदा, पूजा भी कंदा, इच्छा भी कंदा, नाम भी जपींदा, इच्छा भी रखंदा, ध्यान भी कंदा। ऐं भगवान खे चवंदसि, तूं भी ध्यानु रखजा, हाणे मुंहिंजो मां तुंहिंजो ध्यानु कयो थी, मैं प्रभु मां तुंहिंजो कलाक ध्यानु कयो आहे, त 23 कलाक हाणे 24 कलाक तूं मुंहिंजो ध्यानु रखजा। हे प्रभु, वठ तुंहिंजे लाइ अंब खणी आयो आहियां, केला, गिदरा, हे सूफ़, पपीता खणी आयो आहियां, हे फल स्वीकार कर। और याद रख, मां फल चाढ़िया थी, मैं तूं भी फल ॾिजां। हाँ, ईअं न मुंहिंजा फल वठे पंहिंजा फल भुलिजी वञे। ये कामनाउनि वारो जेको भक्त आहे, अहिड़ी जेकी बुद्धि आहे, जंहिंजी धारणा शक्ति उहा राजसी आहे। सभु खपे, ॾुध पुट बि खपनि, धन बि खपे, ऐं पोइ मुक्ति बि ॾिजां, उहा बि रजिस्ट्रेशन करे छॾ। ईअं न हिते सुख ॾिनई, बढ़िया मोटर बंगला, ॾुध पुट, लक्ष्मी ॾिनई, पोइ वरी मथे भुलिजी वञे, मथां मुक्ति न ॾे। हरे राम ॻाईंदा आहियूं न भाई। प्यार हो, सत्कार हो, एतबार हो तुम्हारा, सुख भी हो सारे, सुख भी हो सारे, पर याद हो इशारा, हो आत्मा पर तेरा ही डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। पास में हो,
करते बीते सांझ सवेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। यूं बीत जाए जीवन मेरा। राधे राधे श्याम जपो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम जपो राधे बोलो भाई बोलो। श्याम। ओ राधे राधे श्याम जपो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम जपो राधे राधे श्याम। नैनों की खिड़की से पल पल तुझको मैं निहारूं। नैनों की सिर पर तुझको मन में बिठाऊं तेरी आरती उतारूं। मन में बिठाऊं तेरी आरती उतारूं। डाले रहूं तेरे चरणों में डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। डाले रहूं तेरे चरणों में डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। मेरे सर का ताज मेरी अखियों का तारा हो। मेरे सर का ताज मेरी अखियों का तारा हो। सब में निहारूं रूप तुम्हारा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। राधे राधे श्याम जपो राधे राधे श्याम। गणेश राधे राधे बोलो श्याम पीयूष। जपो राधे राधे श्याम। बोलो राधे राधे श्याम जपो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम जपो राधे राधे श्याम। बनवारी मैं तेरे दर पे काटूं जिंदगानी। बनवारी बाबा आनंद राम कर दो ये मेहरबानी। बाबा हमारे कर दो ये मेहरबानी। हर दम हो तेरे दर पे बसेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। तेरी पूजा करते गुजरे सांझ सवेरा,
यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा, हाँ यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। इन तरह सां कुछ अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके इच्छाऊं बि रखंदा आहिनि ऐं पंहिंजी भक्ति बि कंदा आहिनि, उपासना बि कंदा आहिनि, धारणा शक्ति बि धारण कंदा, लेकिन सकाम हितों जे संसार जी बि इच्छा, मुक्ति जी बि इच्छा, धर्म अर्थ काम टई धारण कंदा आहिनि। अहिड़ी जेकी धारणा शक्ति आहे उहा राजसी आहे। राजसी याने राज करणु, राज याने सुख वठणु, सुख जी इच्छा आई याने सात्विक न रही, उहा राजसी थी वई। भगवान चवनि था, हे पार्थ, दुष्ट बुद्धीअ वारो माण्हू जंहिं धारणा सां निंड कंदो आहे, भव कंदो आहे, चिंता कंदो आहे, दुख कंदो आहे ऐं उचाट खे बि न छॾींदो आहे, मूर्खता जा कम बि कंदो आहे, यानी धारण कयल हूंदो आहे, उन जे मन में वृत्तीअ में अहिड़ी ॻाल्हियूं रहंदियूं, थोरी थोरी ॻाल्हि ते उहो भव बि कंदो, डिॼी बि वेंदो, चिंता बि कंदो, दुख बि कंदो, उन जी बुद्धि बिगड़ियल आहे। हमेशा निंड, आलस, मोह, अज्ञान रूपी अंधेरो, इन तरह जी जेकी धारण शक्ति आ सा तामसी आ। चओ हरे राम। तामसी माण्हू अहिड़ी बुद्धि रखंदो, भगवान जो विश्वास ई न, श्रद्धा ई न, सिक न, भरोसो न, हमेशा आलस में, निंड में। तामसी माण्हू जी निंड पूरी थी वञे पोइ बि सुम्ही पियो हूंदो, निंड पूरी थी वई, जागे बि तो, निंड थी वई आहे, लेकिन न अञा थोरो आराम कजे, हाली मां ईअं आराम तो कयां। चओ जय श्री कृष्ण। हिकु ई आसन उन्हनि खे योग में पसंदि ईंदो आहे, कहिड़ो? शवासन। शवासन सम्झंदा आहियो? यानी शव जहिड़ो आसन, लाश वांगुरु डिघो थी वञे, बसि इहो बि आसन थींदो तो हिकिड़ो। चओ हरे कृष्ण। तव्हां शायदि सभु ब्रह्म ज्ञानी आहियो, योग वोग सां मतिलबु आहे कोन तव्हांखे दुनियादारीअ सां, बसि खटाइण हुजे ऐं पापड़ हुजे, इहा भाषा तव्हांखे सम्झ में ईंदी आहे। कॾहिं कॾहिं योग बि पढ़ंदा कयो, ॾिसंदा कयो, घणा प्रकार जा आसन थींदा आहिनि, योग थींदो आहे, प्राणायाम थींदो आहे, प्रत्याहार, धारणा, समाधि, इहे सभु कम से कम दिमागी स्तर ते त कुझु जानकारी हुजे असांखे। हरे राम। हाँ, समाधि तो वैसे ही न लगंदी, लेकिन पतो तो हुजे समाधि चइबो कंहिंखे आहे। हाँ, बाक़ी खटाइण कीअं ठहंदी आहे इहो पुछो। हाँ, कीअं कोड़े तेल में बोड़े रखो, उनखे मिर्च मसाला विझी। कॾहिं त घर में गीता पढ़ो, साधक संजीवनी वठी वञो, पढ़ो उहा। हाणे त मोबाइल में बि सभु पूरी गीता प्रेस डाउनलोड थी वेंदो, पढ़ो कॾहिं कॾहिं गीता पढ़ो, घर वेठे बि। सभु असांजे मथे ते न रखो, घर में पढ़ी अचो पहिरियों बढ़िया डिटेल, त पोइ हिते आनंद ईंदो सम्झण में। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर।